नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के दारा आवाण मां ख़बर ॾींदा रहूं। दारा आवाण में मोहब अली ओटाणू ऐं खान मोहम्मद ओटाणू जे घरनि के बिजली जी शॉर्ट सर्किट मां ओचितो बाहि वकोड़े वई। घर में पयल कीमती सामान, खाइण पीअण जूं शयूं, अन्न खटूं, हंध बिस्तरा, लटा कपड़ा, मोटरसाइकिल, घर में रखियल न्याणी जे ॾाज समेत 5 लखनि खां वधीक मालियत जो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां फायर ब्रिगेड पाणी जी गाॾी खे केतिरियूं ई फोनूं कयूं पर न पहुती। पाणी जी गाॾी अचण सां असां जेतिरो नुक़सान न थिए हा। हिन वक्त असां मासूम बचड़नि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। तक जे MNA ऐं MP समेत वस वारनि खां मुतालबो था कयूं त असां मिस्कीन गरीब मज़दूर आहियूं, असांजी माली सहायता कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।